नासिर सिंध असेंबली मौसमियाती तब्दीलियुनि खां बचण लाइ वफ़ाक़ी सरकार खां अॻुवाट तकड़ा कदम खणिजी मुतालबे वारी रिथ ऐं सिंध अप्रेंटिसशिप बिल मुतफ़िक़ा तौर ते मंसूख़ करे वरितो। PPMPA शर्मिला फारूकी रिथ पेश कंदे चयो त माण्हुनि खे ॿोॾे गर्मी खां बचाइण वारा घर तामीर करणा पवंदा ऐं आम माण्हुनि खे कुदरती आफ़तनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु करणो पवंदो। इजलासी कार्रवाई जा तफ़सील शबीला शारी जी हिन रिपोर्ट में। स्पीकर आगा सिराज दुरानी की सदारत हेठ थियल सिंध असेंबली के इजलास दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी की MPA शर्मिला फारूकी मौसमियाती तब्दीलियुनि सबब थींदड़ नुक़सान ऐं अॻुवाट उपाउ वठण वारी रिथ पेश कई जेका मुतफ़क़ा तौर ते मंज़ूर कई वई। रिथ पेश कंदे PPMPA शर्मिला फारूकी चयो त माण्हुनि खे ॿोॾ ऐं गर्मीअ खां बचाइण वारा घर तामीर करणा पवंदा ऐं आम माण्हुनि खे कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु करणो पवंदो। माहौलियात वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू रिथ ते ॻाल्हाईंदे चयो त दुनिया में पाकिस्तान में वरी सभ खां वधीक सिंध सूबो मौसमी तब्दीलियुनि जो शिकार आहे। ईंदड़ साल ॾुकार जो इम्कान आहे। सिंध सरकार जा लाॻापियल खाता ॿोॾ दौरान शहरनि जी भरपूर ख़िदमत कंदा रहिया। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूओ चयो त ॿोॾ दौरान 1000 सिहत मर्कज़ तबाह थी विया। आफ़तनि दौरान सिहत मोबाइल यूनिट ज़रूरी आहिनि। इहे मोबाइल यूनिट क़ाइमु करे रहिया आहियूं। औरतुनि जा वियम बि उते ई थी सघंदा। आपाशी वारे सूबाई वज़ीर जाम खान शोरे जो चवणु हो त सिंधु दरिया जॾहिं मौज सां वहंदो हो त डेल्टा तमामु घणी खुशहाल हुई ऐं घाटा ॿेला हूंदा हुआ। सिंधु दरिया ते 1932 में बंद बदी दरिया खे क़ैद कयो वियो। संदसि चवणु हो त दरिया जो पाणी घटिजी वञण सबबि डेल्टा ऐं ॿेला तबाह थिया आहिनि ऐं असांजो इकोसिस्टम ख़तम थी वियो आहे। इजलास दौरान सिंध में कणक ते बैनल सूबाई बंदिश वारे मामले ते GDA MP आरिफ मुस्तफ़ा जतोई ऐं सूबाई वज़ीर मुकेश कुमार अटकी पिया त खोराक खाते वारे सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला चयो त आरिफ मुस्तफ़ा जतोई गोदाम में पाण कणक ज़ख़ीरो करे रखी आहे, इन करे मुखालफ़त पियो करे। संदसि चवणु हो त 2 ॾींहनि खां पोइ असां आरिफ मुस्तफ़ा जे गोदाम ते छापो हणी कणक हथ कंदासीं। ही कणक पाकिस्तान जे माण्हुनि जी आहे, उनखे ॿाहिरि वञण न ॾींदासीं। इन खां अॻु सिहत खाते जे सवालनि जवाबनि जे वक़फ़े दौरान PTI MPA खुरम शेर जमा ऐं अदीबा हसन जा सवाल एजेंडा ते लॻण हुजण बावजूदि ॿिन्ही मेंबरनि जी गैर हाज़िरी सबबि न थी सघिया। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शबीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।